गुरु साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार कंदे अॼु सती पौड़ी जी वीचार करणी आहे। गुरुदेव पिता धन श्री गुरु नानक देव महाराज जपजी साहिब जी सती पौड़ी के अंदर बख्शीश करन था। साहिब फरमाया था, जे जुग चारे आरजा होर दसूणी होए। आए इंसान जे अगर कंहिंजी उम्र जे इते जे जो अर्थ आहे जेकॾहिं कंहिंजी उम्र 4 जुगनि जेतिरी थी वञे। मिसाल जे तौर ते 4 जुगनि जेतिरी उम्र कंहिंजी थी त न आहे, पर साहिब चवंदा जेकॾहिं थी वञे। 4 जुग मञिया विया आहिनि हलंदड़ वक़्त में। पहिरियों ॿुधायो आहे सतयुग, उनखां बाद त्रेता, उनखां बाद द्वापुर ऐं हलंदड़ वक़्तु कलयुग ॿुधायो वेंदो आहे। त साहिब चवंदा इन्ही जुगनि जेतिरी कंहिंजी आरजा चइबो आहे उमिरि खे। जेकर एतिरी वॾी उमिरि कंहिंजी थी वञे 4 जुगनि जेतिरी, पर चवंदा 4 जुगनि जेतिरी बि न। इन पंक्ति में आख़िरी में चवंदा होर दसूणी होए। 4 जुगनि जेतिरी आरजा, पर इनखो वधीक अञा 10 गुना मथे थी वञे उमिरि। 10 गुना मथे थी वई त पोइ 40 जुगनि जेतिरी उमिरि थी वेंदी। पर साहिब अॻियां जे लफ़्ज़ इन करे इस्तेमालु कंदा जेकॾहिं, मिसाल तौर ते चवंदा जे जुग चारे आरजा, जेकॾहिं 4 जुगनि जेतिरी कंहिंजी उमिरि थी वञे, अञा 10 गुना वधी वञे, 40 जुगनि जेतिरी उमिरि थी वञे कंहिंजी, होड़ दसूणी होए। उनखां बाद फरमाईंदा, चवंदा नवां खंडा विच जाणीए नाल चले सभु कोई। नवां खंड आहे पूरी पृथ्वी, 9 खंड दुनिया मनी वई आहे, जेकी 9 खंड मनी वई आहे। चवंदा पूरी सृष्टि जे अंदरि 9 खंडनि में तोखे हर कोई सुञाणे। नवां खंडा विच जाणीए, नवां खंडा जाणीए सुञाणप। तुंहिंजी सृष्टि जे अंदरि सुञाणप थी वञे, 9 खंडनि जे अंदरि तुंहिंजी सुञाणप थी वञे। नाल चले सभु कोई, तुंहिंजे हिकिड़े इशारे ते पूरी दुनिया जा बंदा तोसां गॾु हलण खां तयारु थी वञनि। जे जुग चारे आरजा होर दसूणी होए, नवां खंडा विच जाणीए नाल चले सभु को तोसां गॾु हलणु लॻे। चंगा नाव रखाए के जसकीरत जगले। जेकर तूं चङो नाम कमाए वरितो, कोई सुठा कम करे, तूं चङो नाम भी कमाए वतई। चंगा नाव रखाए के जसकीरत जगले, तुझे पूरी दुनिया जस गाए। जसकीरत जगले, पूरो जग तुझी कीरत तुझो जस गाए। जसकीरत जगले। पर अगली पंक्ति में साहिब फरमाईंदा, जे तिस नदर न आवई त वात न पुछे के। जेकर परमात्मा जी नदर करम जे अंदरि तूं नथो अचे, तूं पंहिंजे अंदरि गुण पैदा नथो करे, त तूं हिकु कीड़े वांगुरु आहे, हिकु मामूली बंदो आहे। तूं रब जे अॻे एॾी वॾी काई हस्ती न आहे, तूं हिकु मामूली आहे। जे तिस नदर न आवई, तुंहिंजी नदर करम जे अंदरि नथो अचे न, त वात न पुछे के, तोखे कोई पुछण वारो बि न आहे। कीटा अंदरि कीट कर दोषी दोष तरे। पोइ तुंहिंजी हिकिड़ी कीड़े वारी ज़िंदगी आहे। तुंहिंजे मथो दोष लॻायो वेंदो। कहिड़ो दोष आहे? तूं परमात्मा जे नाम खे विसारे छॾियो। कीटा अंदरि कीट कर दोषी दोष दरे, नानक निर्गुण गुण करे, गुणवंतिया गुण दे। चवंदा आहे नानक, हो परमात्मा निर्गुण वारनि खे बि गुणवान करे छॾंदो आहे। तूं उनजी नदर कर में अच त सही, उनजे अॻे निम्रता कर सही, उनजी सिफ़त सलाह कर त सही। नानक निर्गुण गुण करे, गुणवंतिया गुण दे। जेतिरा बि गुणवान दुनिया में रहनि था न, उन्हनि जे अंदरि सॼा गुण उन परमात्मा जा ई ॾिनल आहिनि। गुणवंतिया गुण दे, ते हा कोई न सुझई, जेतिस गुण कोई करे। उन परमात्मा जहिड़ो, रब जहिड़ो कोई बि हिन दुनिया में ॿियो कोई बि न आहे। उहो हिकिड़ो वाहिद आहे परमात्मा। उन जहिड़ो कोई बि न आहे जेको पूरी सृष्टि खे गुण ॾे। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।